सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शिया उलमा काउंसिल ऐं ॿियनि मज़हबी पार्टियुनि पारां अमरीकी जारियत ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। कंदकोट में शिया उलमा काउंसिल ज़िले जे सदर बशीर अहमद हैदरी ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। गढ़ी हसीन में शिया उलमा काउंसिल मजलिस वहदतुल मुस्लिमीन अंजुमन जवानान महदी अल इस्लाम तंज़ीमुनि पारां सैयद सफ़ीर हुसैन जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। ॾहरकी में शिया ऐं सुन्नी तंज़ीमुनि तोड़े सिविल सोसाइटी पारां पीरल शाह राहब सुमरे ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। शिया उलमा काउंसिल इस्लाम कोट तरफ़ां अनवर अली फ़कीर अल्लामा ग़ुलाम नबी रिंदा ॿियनि जी अॻुवाणी में मरकज़ी इमाम बारगाह खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। काज़ी अहमद में शिया उलमा काउंसिल तालिक़े पारां मस्जिद सहलन खां अॻुवाणनि मौलाना अता हुसैन चांडिया ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि अमरीका मुर्दाबाद ऐं इसराइल मुर्दाबाद जा नारा पिणु हंया। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त अमरीका ऐं इसराइल आलम इस्लाम जा बदतरीन दुश्मन ऐं बदनाम दहशतगर्द मुल्क आहिनि। उन्हनि केतिरनि ई इस्लामी मुल्कनि खे ग़ुलाम करण लाइ मथनि जंग मड़ी आहे। उन्हनि मुस्लमान मुल्कनि खां ईरान जो साथ ॾियण जो मुतालबो कयो। आख़िर में शहीदनि जे लाइ दुआ पिणु घुरी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk